ओम साईं राम। ही बाबा जो मिरेकल असांखे सदा गोडसे, जंहिंखे प्यार सां माण्हू सदा भैया करे चवंदा आहिनि, उन पंहिंजे बारे में ॿुधायो आहे। जेके विनी मां जा प्रमुख सेवादार हुआ, जिन एॾा साल विनी मां जी सेवा कई ऐं बाबा जे बारे में उन्हनि जाम रिसर्च करे जाम किताब लिखिया ऐं माण्हुनि जी जाम सेवा करे जाम माण्हुनि खे शिरडी तरफ़ खिचे आंदाऊं करके। उन्हनि पंहिंजे बारे में ॿुधायो त चई, कॾहिं बि मां बाबा खां काई बि ॻाल्हि पुछंदो न आहियां, उन खां घुरंदो न आहियां। मुंहिंजे हिसाब सां उनखे सभु ख़बर आहे। जेसि ताईं मुंहिंजे सहण जी शक्ति आहे, तेसि ताईं हू मुंहिंजी परीक्षा वठंदो ऐं जेसि ताईं मुंहिंजो पाणी हेसि ताईं अची वेंदो, पोइ बाबा अची पक मदद कंदो। इहो मुंहिंजो विश्वासु आहे। करे सालनि खां मुंहिंजो विश्वासु आहे। पंहिंजो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनई त हिकु दफ़ो मुंहिंजे प्रॉपर्टी जेका मुंहिंजी ज़मीन आहे, हुन ते कोर्ट जो केस पियो हले ऐं हाई कोर्ट तां नोटिस अची वियो मूंखे कि 17 मार्च ताईं मूंखे कीअं बि करे 50 लख जमा करणा आहिनि। 50 लख चई मुंहिंजे लाइ जाम वॾो अमाउंट आहे। चई पर मूंखे को टेंशन ई न पियो थिए, छाकाणि मां इहा ॻाल्हि पकड़े वेठो हुउसि कि बाबा सभु ॾिसंदो करे। अगरि मां सचो आहियां त बाबा मूंसां गॾु आहे करे। मुंहिंजी जोइ बि चए मूंखे, तूं कमाल थो करी, हेॾो वॾो टेंशन आहे, तोखे पैसा आहिनि कोन, तूं कुझु टेंशन थो करे। चई बाबा पाण ई ॾिसंदो करे, बाबा तव्हांजी पूरी परीक्षा वठंदो। हिन खे विनी मां बि चयो, भई तूं हीअं कर, मां तोखे पैसा अरेंज करे ॾियां, तूं इहो वठि। चई मां तव्हांखां पैसा छो वठां, पाण ई बाबा ॾिसंदो, मूंखे पूरो विश्वासु आहे बाबा पाण ई ॾिसंदो करे। हिन जो हिकिड़ो ख़ासि दोस्त हो जेको महाकंजूस हो करे, उनजो नालो न ॿुधायोसीं, त उनखे चईंसि पहिरीं कुझु 50 लख जो इहो आहे, प्रॉब्लम आहे। त चईं हा ठीकु आहे कछु हुनखे जवाबु न ॾिनई। पर जॾहिं बि उहो हुनजो दोस्त, उहो साईं बाबा जो पुॼारी हो, साईं बाबा जे मूर्ति अॻियां वञी पूजा करे, हिनखे साईं बाबा हुनखे आवाज़ सां चए, तूं वञी सदा जी मदद कर, हुनखे तकलीफ़ आहे। उहो वीचारो वरी ॾकी वञे, पूजा हद में छॾे हलियो वञे। ईअं घणा ई ॾींहं हुन सां थियो करे। इहो 17 मार्च खां महीनो पहिरीं हुनखे चयो भई इहो मूंखे आहे करे। पर हिन जो दोस्त जॾहिं बि मंदर में वञे, साईं बाबा हुनखे चए भई तूं सदा जी मदद कर, हुनखे तकलीफ़ आहे। आख़िर हुन पूजा करणी छॾे ॾिनी। सपने में बि हुनखे बाबा अची चए तूं सदा जी मदद कर, सदा तकलीफ़ में आहे। आख़िर 17 मार्च हिन जो ॾींहुं हो लास्ट, जंहिं ॾींहुं हिनखे पैसा जमा करणा। 16 मार्च ते हिन जे दोस्त पंहिंजे प्रॉपर्टी ते लोन वठी हिनखे पैसा 50 लख ॾिना ऐं चई भई वठि, तूं हाणे जॾहिं खपई तॾहिं ॾिजांइ। मूंखे बाबा रोज़ु अची चए थो सदा जी मदद कर, हीअ तूं पैसा खण। हू 17 सुबुह जो वञी करे पैसा जमा बैंक में थो करे ऐं हिन जो प्रॉब्लम सॉल्व थो थी वञे। पोइ हू पैसा आस्ते आस्ते करे लाहे थो छॾे। त हिन जो सदा जो चवण जो मतिलबु इहो आहे कि तव्हां बाबा ते विश्वासु रखो, पंहिंजा सभु टेंशन जेके आहिनि उहो बाबा जे चरणनि ते छॾे ॾियो, साईं सभिनी जी भली कंदो। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं।